अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सॼी दुनिया में मौजूद सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ऐं तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मौजूद सामाइन तां दरगाह मोहम्मद फ़कीर खटियाण ते मौजूदु आहियां। सॼी सिंध जा सूफ़ी फ़कीर हिते गॾु आहिनि। काफ़ी सजादा नशीन बि हिते मौजूदु आहिनि ऐं तसव्वुफ़ जो वॾो रंग आहे, वजदानी कैफ़ियत आहे। उन कैफ़ियत में अचो त उन्हनि फ़क़ीरनि सां मिलूं। मुंहिंजे साम्हूं हिन वक़्तु सिंध जी तमामु मशहूरु दरगाह जेका सखर जे पासे आहे, दरगाह अंबा शरीफ़, उन जो सजादा नशीन ख़ानदान जो फ़क़ीर जेको पाण त सादात आहे जीलानी, पर जीलानी सॾाइण जे बजाए ताज महमद फ़क़ीर पाण खे सॾाए थो। तो साईं ताज महमद शाह हींअर साम्हूं मुंहिंजे मौजूदु आहे। अचो त सांस कचहरी करियूं। साईं ख़ुशि आहियो साईं? जी ख़ैर, बिस्मिल्लाह, दुआऊं महबूब साईं। वक़्तु कीअं पियो गुज़रे साईं? वक़्तु फ़क़ीर जे लाइ त हर वक़्तु बहारीअ जो आहे, को वक़्तु असांजे लाइ त आसानी आहे। हर वक़्तु मालिक जे नज़र निगाह में असांजे लाइ तमामु बहितरीनु वक़्तु गुज़रे थो। जिते महबूब जी नज़र हूंदी आहे त उन जे लाइ वक़्तु जेको बि हूंदो आहे त बहितर ई हूंदो आहे। फ़क़ीर जे लाइ हर वक़्तु बहितर ई आहे। अच्छा साईं, हाणे तव्हां जीअं त हिकिड़े सूफ़ी दरगाह जे हिकिड़े सिलसिले सां वाबस्ता आहियो ऐं तव्हांजा बुज़ुर्ग ब दरगाह में तसव्वुफ़ जो तालीमात ॾींदा हुआ। तव्हां पाण बि जेको सो फ़ुक़रा जे सुंग सां हलो पिया ऐं फ़ुक़रा जे कलाम खां वाक़ुफ़ु आहियो, त ही तसव्वुफ़ बुनियादी तरह आहे छा? इन में कहिड़ी तब्दीली थी अचे, कहिड़ो रूहानी सुकून थो अचे, इहो बुनियादी तरह आहे छा? असांखे थोरो इहो, सॼी दुनिया जा हींअर माण्हू तव्हांखे ॿुधनि पिया, त तव्हां उन्हनि खे ॿुधायो त तसव्वुफ़ ही आहे छा? हक़ मौजूद असांजो मैसेज सभिनी खे पहिरीं त इहा आहे, हक़ मौजूद फ़क़ीरनि जेका हक़ मौजूद जी निशानी खईं आहे त उहो हक़ केरु आहे ऐं मौजूदु केरु आहे। मौला मुश्किल कुशा हक़ आहे ऐं उहे हर जॻह मौजूदु आहिनि। इहो तसव्वुफ़ मौला मुश्किल कुशा जा लड़ीअ मां रसूल पाक जंजीअ मां आहिनि। मौला मुश्किल कुशा जन रसूल सरकार जन जो बि मैसेज, मौला मुश्किल कुशा जन जो जेको मैसेज आहे इहो तसव्वुफ़ आहे। छो त मालिकनि जे टाइम में पाण निकिरी तबलीगूं कंदा, हर शइ कंदा, सरकार जन मौला मुश्किल कुशा जन वेंदा। उन खां पोइ इहो सिलसिलो फ़क़ीरनि उन खे अख़्तियार, ऐं जिस्म ऐं रूह ॿ शयूं आहिनि, अलॻि आहे। जिस्म हिते आहे त रूह उन में क़ैद आहे हिकिड़ो, पर असुलु रूह उहो आहे जेको मालिक ख़ुदि ख़ुदा आहे। मालिकनि उन ते रोशनी विधी आहे। असांजे आका सचे सरदार मौला मुश्किल कुशा जन जेको तसव्वुफ़ जंहिंखे असां चऊं था, उहा मालिकनि जी रोशनी जेका आहे उहा तसव्वुफ़ आहे। उन में मत भेद, नस्ल, रंग, काई ज़ात पात, हिंदू, मुस्लिम, अंग्रेज़, सिख, ईसाई, क्रिश्चन, कंहिं शइ जी बि हद महदूद न आहे। उते इंसानियत जो हुकुम थो थिए त इंसान, तसव्वुफ़ इंसान सां ॿधल आहे। मज़हब सां, रंग सां, नस्ल सां, ज़ात सां, अंग्रेज़ सां, कंहिंसां ॿधल न आहे, इंसान सां ॿधल आहे। छो त क़ुर में मालिकनि जो हुकुम ॾिनल आहे त ए जिनो ए इंसो। मौला जन मैसेज ॾिनो, जीअं काफ़िरनि जे मालिकनि जे अॻियां कंडा उछलिया त मालिकनि उन्हनि खां हली पुछो, हे तसव्वुफ़ जो मैसेज आहे। जेको तव्हांखे बुरो चए उनखे जी चओ, पंहिंजे मुंहं मां शइ कढी कंहिं ग़रीब खे खारायो। ऐं जेके हिन दौर में जेको अॼुकल्ह नस्ल परस्तीअ जो जेको बि अॼु रुझान वधी वियो आहे, त को हिंदू आहे, को मुस्लिम आहे, को क्रिश्चन आहे, को सिख आहे, को ईसाई आहे। अॼु बि जीअं मौला जन जे टाइम में कुफुरु हूंदो, अॼु बि उहो ई कुफुरु अची वियो आहे। छाजे करे त उन शयुनि जो हिननि दरगाहनि तां मैसेज त मिले थो, पर अॼु जेके गादियुनि वारा पाण खे गादी सर करे महदूद जॻहनि ते वेही रहिया आहिनि, ॿार पैगाम नथा ॾियनि, कंहिं महिमान मुसाफ़िर सां नथा मिलनि, पर तसव्वुफ़ उहा हिकिड़ा ई आहे। तसव्वुफ़ में कंहिंजी बि ज़ात पात, नस्ल, रंग मद जी कंहिंजी बि उते पैरकार न आहे। सिर्फ़ु इंसानियत जी आहे। जे इंसान आहे त हे जहान बि आहे, इहा काइनात बि आहे। अॼोके दौर में ॾिसो था बम ब्लास्ट, हे जेके सिस्टम थियनि था, इहा बि हिकिड़ी पहलू आहे जो इंसानु कुफर में अची वियो आहे। जो उन जी असांजे मथां जेके सख़्तियूं अची वियूं आहिनि, जेके हर शइ अची वई आहे, त इहा बि असांजी हिकिड़ी कुफर जी हिकिड़ी कड़ी आहे, जंहिंमें असां गुमराह थी विया आहियूं, जंहिंमें अॼु असां मुब्तला थी विया आहियूं, जो हक़ जी तलाश था कयूं पिया।
ऐं कलमो बि जेको रसूल पाक जन जो तसौफ़ जो जेको कलमे जी निशानी आहे उहो तसौफ़ आहे। ला माना कुझु बि न, इल्ला सवा हिकु अलाह जे, उहो मोहम्मद रसूल अलाह आहे, उहा ज़ात मौजूदु आहे, उन्हनि जी सरदारी आहे, असां उन्हनि जा ग़ुलाम आहियूं, उन्हनि जा फ़क़्र आहियूं। छो त रसूल सरकार जन जो पंहिंजे मुंहुं मुबारक जा ज़बान मुबारक जा अल्फाज़ आहिनि त अल फ़क़्र फ़क़्री वल फ़क़्र मिनी, फ़क़्र मूं मां मां फ़क़्र मां। फ़क़्र बि तरी थो जेके आका जन सरदार जन अहकाम कया आहिनि असां उहे पूरा था कयूं त फ़क़्र थियूं था, न त असां फ़क़्र न आहियूं, न त फ़ुख़ुर में गुरूर में तकबुर में असां ख़राबु आहियूं। ऐं तसौफ़ इहो ई आहे जेका असांखे ला सम्झाई वई आहे त कुझु बि कोन्हे, इल्ला सवा हिकु अलाह खां सवा। त पोइ छाजो अंग्रेज़, छाजो हिंदू, छाजो मज़हब, छाजो तरीक़ो, सिर्फ़ु इंसानियत ऐं तुंहिंजो मौला जो मैसेज आहे। असां फ़क़ीरनि जो तसौफ़ जो हिकिड़ो इहो बि हिकिड़ो दरस आहे त तूं हिंदू में, मुस्लिम में, क्रिश्चन में, सिख में, ईसाईअ में, ॿुध में, हर मज़हब हर तरीक़े में जेके पंहिंजे अॼु पाण खे सम्झनि था त असां अलॻि आहियूं पर अलॻि न आहिनि, उहा तूं में सभ में मुंहिंजे मालिक जी ज़ात आहे। ऐं तसौफ़ जेको आहे सो कुलोवल आहे, अल इंसान सिरीवन सिरहू फ़ैन मां तुअलू फसम वजहुल्ला, इहे काफ़ी मालिकनि जूं हदीसूं आहिनि। इहे तसौफ़ ई आहे जेको क़ुर पाक आहे, सॼो तसौफ़ आहे। मौला जी जेका रहणी करणी आहे इहो सॼो तसौफ़ आहे। रसूल पाक जन जी जेका रहणी करणी आहे इहो सॼो तसौफ़ आहे। उन्हनि में मालिकनि वटि काफ़र ईंदा, अमानतूं रखंदा, उन में का ज़ात पात न हुई, छो त असांखे मालिकनि ज़ात पात न ॾे सेखारी आहे। असांखे इंसाननि जो हुकुम आहे त इंसाननि जी ख़िदमत कयो। जहिड़ो की असां हिकिड़ो मिसाल ॾियणु चाहियूं था त कंहिं सफ़र में असां वञूं था, हिंदू मुस्लिम ॿ गॾनि, हिकिड़ो बीमार थो थी पए, उते अशद ज़रूरत कंहिंजे खून जी थी पए, छा उते हिंदू मुस्लिम खे बचाइणु खपिजे या पंहिंजे नस्ल मतभेद खे ऐं मज़हब खे ज़िंदा रखिजे, उहो तव्हां ई सोचे था सघो त अॻ में इंसानियत आहे ऐं का ज़ात पात काई न आहे। असां इन्हनि जा पैरोकार आहियूं त अॼोके दौर में ज़ुल्म जबर ॾाढो जो कुझु बि हले थो हे मालिक जी सूरत सां ई थिए थो। छो न तूं कयूं, छो न मालिकनि जे हिननि फैज़ में असां बि प्यालो पियूं। छाजो रंग, छाजो नस्ल, छाजा मज़हब, छाजा हिंदू, छाजा मुस्लिम, छाजा काफ़र, छाजा सिख, क्रिश्चन, ईसाई, सिर्फ़ु तूं हुजे। ऐं जेके बि अॼोके दौर में ग़लति पॉलिसियूं मुल्कनि में आणे नफ़रतनि जा ॿिज पैदा करे उन्हनि में बम बारूद बिलास हे ठाहे करे विकिरो करण जे लाइ जतन कया था वञनि, एतिरो जो इहो तसौफ़ ते जो ख़र्चो थियो वञे ऐं फ़ुक़रा जे तरफ़ लाड़ो थियो वञे त अॼु शायदि असां ईअं ई सम्झूं था त सॼे मुल्क में तूं हुजे। मतिलबु तव्हां इहो सम्झो था त सूफ़ियनि जो जेको पैगाम आहे इहो पैगाम जेकॾहिं आम थिए सॼी दुनिया में त छा दुनिया खे अमुन मिली सघे थो? अॼु जेको वाहिदु रस्तो सिर्फ़ु बचो ई सूफ़ीअ जो आहे। हर तरीक़े वारो माण्हू डुकी ड्रोड़ी बीह रहिया, कोई रस्तो न आहे। हर दुनिया मां आवाज़ु इहो थो अचे त हे तसौफ़ वारा ई आहिनि जेके न मंदर वारे सां था विढ़नि, न मस्जिद वारे सां था विढ़नि, न कंहिं ॿिए सां था विढ़नि। विढ़नि था त पंहिंजे नफ़्स सां था विढ़नि, पंहिंजे वजूद सां था विढ़नि त तव्हां मां ॿिए खे तकलीफ़ न अचे। ऐं असां इहो ई पूरो पैगाम पंहिंजी दावा न पर तकबुर बि न पर पंहिंजे मालिक जी तौकल सां आमन इला बिला वल तौकल अलीउल अज़ीम उन जी तौकल सां था चऊं त अॼु बि ऐं इन खां बाद बि तसौफ़ जी अशद ज़रूरत आहे जंहिंमें दुनिया सॼी रस्ता ॻोल्हे परेशान थी वई आहे। अॼु उहो वाहिद हिकिड़ो रस्तो बचियो आहे, सिर्फ़ु उहो तसौफ़ जो आहे जेको सॼी दुनिया थी चए त इहो तसौफ़ जो जेको तव्हां सिलसिलो अख़्तियार कंदव तव्हांखे निजात मिलंदी, आज़ादी मिलंदी, पंहिंजे रूह खां ऐं नफ़्स खां बि तव्हांखे आज़ादी मिलंदी। छो त पंहिंजो पाण खे तव्हां सम्झी सघंदव त असां हिते छो आया आहियूं, छा करणु आया आहियूं, असां ते मालिकनि जो हुकुम छा आहे। सो वाहिद रस्तो तसौफ़ ई आहे जेको अॼु दुनिया सॼी इन जी मुंतज़िर आहे, जंहिंजे आज़ादीअ जी उहो तसौफ़ ई आहे जेको आज़ादी ॾेई थो सघे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हांजे नज़र में त भई तसौफ़ तव्हां हिकु फ़क़ीर जी हैसियत में इहा ॻाल्हि करियो था, पर असां वटि नेकी ऐं बदी मौजूदु आहे। जिते तव्हां अमुन जी प्यार जी ॻाल्हि करियो था उते ज़ाहिर आहे इंतिहा पसंदि जेके क़ुवतूं आहिनि उहे मारदाड़ ऐं अफ़रा तफ़री जी जेका असां ॻाल्हि कनि था। त हाणे इन जॻह में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रुॻो चए त बाबा मोहबत था करियूं ऐं उहो मोहबत जो पैगाम ॾिए ऐं ॿियो बंदूक भरियो बीठो हुजे त पोइ उते सूफ़ी जो जेको असां वटि जेको किरदारु आहे, मिसाल तौरु असां तारीख़ में ॾिसंदासीं त जॾहिं बगदाद में ज़ुल्म थो थिए त मंसूर उते हक़ जो नारो हणी बीहे थो ऐं शहादत थो माणे।
औरंगज़ेब जे ख़िलाफ़ु सरमद शहीद थो थिए, अरगोननि जे ख़िलाफ़ु शहीद मखदूम बिलाल जेको सो वतन जी आज़ादी जे लाइ जेको सो माना उथे थो सिंध ते जॾहिं अरगोन कब्ज़ो था कनि पठान, त उन्हनि जे लाइ मखदूम बिलाल जेको सो उथे थो। हिते जेको सो जागीरदारी जे ख़िलाफ़ु ऐं मुग़ल शाही जे ख़िलाफ़ु सूफ़ी शाह इनायत जेको सो मैदान अमल में थो अचे। त हाणे छा जेको सूफ़ी रुॻो इहा ॻाल्हि करे मोहबत जी, त बाबा मोहबत जो हिकिड़ाई जो इहो रस्तो त ॾिए थो या ॾिए थो, पर मुखालिफ़ जेके क़ुवतूं आहिनि उहे टकरा चुका आहिनि। त जॾहिं टकरा चुका आहिनि त उन में सूफ़ी खे छा करणु खपे? सूफ़ी जो किरदारु आहे हिकिड़ो, सूफ़ी उहो पंहिंजो किरदारु अदा करे थो। जो त जे लतीफ़ सरकार जी चयो आहे त जेको गाम ॾेई गार ॾेई गाम मां तंहिंखे जोधो चयो जी पोइ सोड़ीअ न थींदीसीं अदियूं अब्दुल लतीफ़ चए। हू असांखे पथर था ॾियनि, असां उन जे बि किरदार में, छो त हू जहिड़ी तूं झिको थी पांदगी चेगल पाए पाण वञी परचाए मथां रुठो ई रहिजी वञे, इन जी माना ॿी न आहे। छो त फ़क़ीर अदब हथ जा, छो त हिन सूरत जो तज़ीम करे उन खे मैसेज इहो थो ॾिए तूं कात कुहाड़ा सूलियूं घाणा जो कुझु बि तूं पंहिंजे जबर जो हिकिड़ो असांजे मथां अख़्तियार करे थो, पर फ़क़ीर कमज़ोर न आहे। उहो हर दौर में, हर रूप में, सरमंद में, शाह इनायत में, फैज़ दरिया जे रूप में, मोहम्मद फ़क़ीर खटियाण जे में, कॾहिं ताजमहल साईं जे रूप में, अॼु बि तव्हां जेको हे केरु थो ॻाल्हाए उहो ई त आहे तसौफ़ त आहे जेको अन लक जो नारो थो हणे, ऐं उहो ला मंसूर आहे, उनखे कोई बि ख़ौफ़ न आहे। अला इन ओलिया ला ख़ौफ़ अलैहिम वलाम यहज़नून, जेके आशिक़ला जा आहिनि उहे ला ख़ौफ़ आहिनि, उनखे कोई ख़ौफ़ ख़तरो न आहे। ऐं उहे जीअं तिख तरारुनि जा थींदा आहिनि त उते त तालिब तकिड़ा थींदा आहिनि, उते त वहंदे पैगाम उते पुॼाइणो आहे। छो त जिथे कुफ़र हुजे उते वञी हक़ जो पैगाम आहे, जेके जिथे जिथे जेतिरी कुफ़र जी सख़्ती थी आहे त उते फ़क़ीर निर्वार थियो आहे। इहा फ़क़ीर जी निर्वारी आहे, उते हक़ जो आवाज़ु बुलंद कयो अथई, मौला जे रूप में, कॾहिं हुसैन जे रूप में, कॾहिं शाह शहीदनि में, कॾहिं दाता फैज़रिया जे में, कॾहिं विलाय साईं जे रूप में, कॾहिं बैदर साईं जे रूप में, कॾहिं सचल साईं जे रूप में, कॾहिं बुला साईं जे रूप में। हुनजो आहे उहा हिकु ई हस्ती, पर रूप उहो धारींदो आहे। अॼु रूप में बि असां तव्हां फ़क़ीर जे रूप में तव्हांजे साम्हूं त अन लक जो आवाज़ु अॼु बि दाइम ऐं क़ाइमु आहे, ता सदियूं क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। इनखे कंहिं न ज़ुल्म जबर कंहिं दॿाए न सघियो आहे, न को अॼु दॿाइण जो आहे। छो त फ़क़ीर ला गर्ज़ आहे, मंसूर आहे, शहनशाह आहे। फ़क़ीर कंहिंजी बि गर्ज़ न कढंदो आहे, फ़क़ीर शहनशाह आहे। फ़क़ीर खे मौत जी ऐं मरण जी या कंहिंजी बि का ज़रूरत कोन्हे, उहो ला ख़ौफ़ आहे, हुनखे कंहिंजो बि ख़ौफ़ न आहे। ऐं हर जॻह ते जेतिरी सख़्ती थींदी फ़क़ीर जो आवाज़ु बुलंद थींदो रहंदो, ऐं हक़ सच जी आहे सदा दाइम ऐं क़ाइमु रहंदी। ॾिसो त हींअर सिंध में जेका सूरत हाल आहे उन में असां वटि जेके सिंध जूं जेके गादियूं आहिनि, उन्हनि गादियुनि में जेको सूफ़ी शाह इनायत जो किरदारु हो उहो हींअर मौजूदा सूफ़ी कोन था अदा कनि, या जेको सो ॿियनि दरगाहनि ते असां ॾिसंदासीं त सचल वारा जेके दरगाह जा गादी नशीन आहिनि उहो बि उहो किरदारु अदा नथा कनि। त हाणे इहा फ़क़ीरी में जेका शाही आई आहे इन खे तव्हां कीअं था सम्झो त इहा छो आई आहे, छा लाइ आई आहे, या इन खे इन जे लाइ छा करणु खपे? छो त फ़क़ीरीअ में अगर में आहे मूतू क़िबल अंत मूतू, मरण खां अॻे मरी वञो, मौला जो कोल आहे। मूतू क़िबल अंत मूतू, मरणो न आहे, साह न आहे करणो, उहे ख़्वाहिशूं माणियूं आहिनि। असां फ़क़ीर तॾे ते वियूं, जमन जे बजाए हथ में पियूं, जिन जूं ज़रूरतूं आहिनि असां उन्हनि जूं पूरियूं कयूं। फ़क़ीर उहा जेको पंहिंजे मुंहं मां कढी ॿिए खे थो खाराए। ऐं अॼोके दरगाहनि जे सिलसिले में हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो, पंहिंजी सोच आहे, पर अॼु असांजे दाता छा चयो आहे त शाह विलायत शान खे लोढ़े छॾियो पहिरें लिए, बुज़ुर्गी बहिरान ॼाणे परे पीरीअ खां थिए, मर मलामत मुंहुं वसे, भले ॾे पियो ताना ॾिए, सरस सुअन सिर मुंहिंजे ते भउ नथो तन खां थिए। या चयो अथई त आयो पिरी अंदर में बाक़ी हिजाब कहिड़ो, पर्दो पियो पदर में बाक़ी निकाब कहिड़ो, पैदा थी वियो आदम सूरत मज़ा इलाही साम्हूं आयो आहे सभिनी में बाक़ी ख़राबु कहिड़ो। छो फ़क़ीर से हिकिड़ाई जो दरस थो ॾे, छो त मौला अली अलैहिस्सलाम जन खां पुछा कई त असां रब सां मिलणु चाहींदासीं, त मौला असांखे रस्तो ॾिसो त मन अर्फ़ नफ़्स फ़क़त अर्फ़ रब हुजे, तहक़ीक़ पंहिंजे नफ़्स खे सुञातो, ख़ुदि ख़ुदा खे सुञातो। त हिननि दरनि ते नफ़्स खे मारणो पवंदो आहे, नफ़्स खे पालणो न पवंदो आहे। ऐं फ़क़ीर जॾहिं उहा जेको पंहिंजो वजूद विञाए थो, पंहिंजी मस्तियूं हस्तियूं सभु ख़तमु थो करे, अनाऊं गुरूर तकबुर सभु गादियूं बुज़ुर्गियूं मज़हबनि खे निधियो आहे, ऐं इन्हनि पीर परस्तनि खे बुज़ुर्गनि खे फ़क़ीरनि निधियो आहे। सो फ़क़ीरी फ़क़ीर आहे, फ़े सां फ़िक्र आहे, काफ़ सां कुर्ब आहे, ये सां यकीन आहे, रे सां रियाज़त आहे, रे सां रहमदिली आहे, त फ़क़ीर आहे, न त फ़क़ीर आहे ई न।
फ़क़ीर असांजो इन खे शइ खे चवंदा आहियूं त फ़क़ीर उहा जेको पंहिंजे पाण मुशाहिदो करे पंहिंजे हथनि सां करे ऐं मौला चयो आहे त उहा बेकार आंख जंहिंमें इबरत न आहे जो असां बाज़ार मुस्तफ़ा ख़रीदार ख़ुदा हिन सूरत जी सेवा करण में असांखे तक़सीर नथी मिले ऐं इहो ई फ़क़्रु आहे जो कंहिंजे अॻियां असां झुकूं था। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको सिंध जे सूफ़ी दरगाहनि में मतिलबु त जेको सजादा नशीन मौजूदु आहे जेका शाही क़ाइमु करे वेठा आहिनि उनखे तव्हां सही कोन था सम्झो। तव्हांजी जेका दरगाह आहे अंबा शरीफ़, हाणे उन मंझि जेको सो कहिड़ो रंग आहे फ़क़ीरी जो? छा उते तव्हां बि जेको सो दरी मां दीदार कराईंदा आहियो या फ़ुक़रा सां मिलण जा के तव्हांजा टाइम मुक़ररु आहिनि या फ़ुक़रा सां तव्हां गॾु हलंदा आहियो या तव्हांजो ख़ुदि जेको सो उन पंहिंजे दरगाह में कहिड़ो किरदारु आहे एज़ ए सजादा नशीन जे? जी असांजो किरदारु इहो आहे 24 कलाक असां ख़ादिमुल फ़ुक़रा आहियूं। हिन दर्जा असां ख़ादिमुल फ़ुक़रा आहियूं। दाता फ़ैद जा दाता विलाय सिंह जे दर्जा ख़ादिमुल फ़ुक़रा आहियूं ऐं असांजी मैसेज इहा ई आहे त ख़ल्क़े ख़िज़मत कंदा आहियूं। न को टाइम आहे न का टेबल आहे। फ़क़ीर जे दरवाज़नि ते कोई टाइम टेबल न हूंदो आहे। जेॾी महिल बि मौत मुलाक़ात महिमान अची थो सघे असां मुंतज़र हूंदा आहियूं। उन्हनि जे दरवाज़नि ते असां नेण विछाई वेठा हूंदा आहियूं त केॾी महिल असांजे महबूबनि जा पांधीड़ा था अचनि, आदी हुजे मांझी हुजे, चाहे दरगाह ते हुजनि, चाहे थर में हुजनि, चाहे बर में हुजनि, चाहे शहर में हुजनि, चाहे वस में हुजनि, चाहे वीराननि में हुजनि, असां पंहिंजे फ़क़ीरनि खे पंहिंजे सिर सां रखंदा आहियूं। ईअं सम्झंदा आहियूं जीअं असांजी अखियुनि जूं पिंपणियूं आहिनि। असां फ़क़ीरनि खे जुदा नथा करे सघूं। हर टाइम फ़क़ीर असां सां गॾु हूंदा आहिनि। असां फ़क़ीरनि सां हूंदा उन में दरगाह जूं रियाज़तूं बि थींदियूं आहिनि, सैर सैलान बि थींदा आहिनि, मेलनि जूं रियाज़तूं बि थींदियूं आहिनि, हर रूप थींदा आहिनि। असां फ़क़ीरनि में को किनारो न हूंदा। उहो त असांजा बचा आहिनि। माउ पीउ वारो रिश्तो आहे। माउ बचनि खां जुदा न थी सघंदी आहे। असां बचा छॾे नथा सघूं ऐं हर टाइम असां फ़ुक़रा जा मुंतज़र हूंदा आहियूं त केॾी महिल असांजा महबूब था अचनि ऐं असां उन्हनि जी ख़िदमत जे लाइ आता हूंदा आहियूं। तसव्वुफ़ में इहो बि आहे त सूफ़ी बुज़ुर्ग माना इंसानियत खे मञींदड़, इंसान खे ख़ुदायत जो दर्जो सम्झंदड़ ऐं इंसान जे लाइ भलाई जेका सा चाहींदड़, त तव्हांखे पंहिंजा अहिड़ा के भलाई जा के कम पंहिंजी दरगाह जे तरफ़ां के अहिड़ा के कम कया हुजनि त उहे जी दाता सरकार जन जूं काफ़ी दरबारूं आहिनि। हर दरगाह जूं जीअं दरगाहूं थींदियूं आहिनि मख़सूस हिकु ॿ दरगाह या उन जा तालिब पंहिंजे हड़ों वड़ों आस्थाना ठाराईंदा आहिनि। पर असांजे दरगाह जो ख़ासि इहा ई हिकिड़ी ख़ूबी आहे जो पूरी सिंध जे अंदरि पूरे पाकिस्तान में 400 खां वधीक दाता जन जा आस्थान आहिनि जंहिंजी असां ख़िदमत कंदा आहियूं। को इदारो न आहे, का ज़मीन न आहे, का मिल्कियत न आहे। सैर सैलान करे ॾंढो किश्ती आहे उन ते करे दाता जन उहे आस्थाना क़ाइमु कया आहिनि। उन्हनि में असां ख़ल्क़े ख़िदमत जी ड्यूटी ॾींदा आहियूं। जंहिंमें बीमार हुजे, को परदेसी हुजे, कोई बि अचे, सिंध पूरीअ में असांजे दाता जा 400 दाता शाह विलायत जे नाले सां आस्थाना आहिनि। 100 खां वधीक कामिल वलीअ दरगाहूं आहिनि जंहिंमें तारिक फ़क़ीर नजफ़ी आहे, शाह हुसैन बादशाह आहे, शादी शहीद आहे, बाबो गुलाम हैदर आहे, बाबो मीरल आहे, मुश्ताक फ़क़ीर आहे, अली साईं आहे, परियल शाह साईं, मोज़ल साईं, काफ़ी केतिरनि जा नाला असां खणंदासीं जेके दाता जा तालिब आहिनि। 100-150 खां त कामिल वलीअनि जूं दरबारूं रोज़ा आहिनि ऐं बाक़ी आस्थान आहिनि जिते फ़ुक़रा बि कुझु तदफ़ीन थियल आहिनि ऐं 400 जे रूप में दाता जन जो असांजो ग़रीबनि मिस्किननि जे लाइ ख़िदमत ख़ल्क़ जेका आहे आस्थाना क़ाइमु आहिनि जंहिंमें असां पंहिंजे फ़ुक़रा जी सैर सैलान करे ऐं जोहद जफ़ा करे उन फ़क़ीरनि जी ड्यूटीअ में असां दाख़िल थींदा आहियूं। इहो असांजी दरगाह जो मैसेज आहे ख़ल्क़े ख़िदमत जे लाइ। अच्छा, मतिलबु त तव्हां अमली तरह जेको सो 400 जॻहियुनि ते माना कमु करियो पिया, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा त सजादा नशीन जे लाइ हिकिड़ो ख़ासि असां इहो बि तव्हांखे वाज़ियो करे चाहियूं त दरगाह जे साईं जे तरफ़ां आहिनि मौजूदु सजादा नशीन या दाता विलाय साईं जन, भगन साईं जन जेके सजादा नशीन थींदा हुआ उन्हनि आस्थाना ठाहिया। छो त फ़क़ीरनि मैसेज इहो ॾिनो आहे त मेखाने में मिलिबो। हिन मेखाननि मां मोहबत ऐं प्रेम प्यार जा दर्स मिलनि था। उते मद बेत तव्हां हिते आया हो मेले में तव्हां दीदार वठो था त हिते हिंदू बि आहे, मुस्लिम बि आहे, क्रिश्चन बि आहे, सिख बि आहे, ईसाई बि आहे, सभु वेठा आहिनि। हिते कंहिंखे इहो महसूसु नथो थिए त मां कंहिं ॿिए मज़हब सां वाबस्ता आहियां त मूंखे मोहबत नथी मिले, नथी मिले। छो त दाता जन मेखाननि ते इन हिसाब सां तमामु घणी तहक़ीक़ करे मेखाना तयारु कराया त एतिरो तसोफ़ जी मैसेज हर शहर में जीअं वञणु खपे। असांजी दरगाह जी रोशनी हर शहर में हुजे। इहा असांजी दरगाह दाता जी ख़ूबी आहे जो अॼु माशाअल्लाह पूरे पाकिस्तान में दाता जन जा 400 जे क़रीब आस्थाना आहिनि।
अच्छा, दाता जी ख़ासि दरबार किथे आहे दरगाह सिंध में? जी, दरबार दाता फैदरिया साईं जी डिस्ट्रिक्ट असांजी शिकारपुर आहे, तालुको लखी, ग़ुलाम शाह, पोस्ट ऑफिस असांजी चक्का, उन जे भरिसां नंढड़ो ॻोठु आहे दरिया जे किनारे तां, जेको अंबा जे नाले में आहे। दाता जन चयो आहिनि अंबा में आड़ा जंगी जंग यार, जंग वारा हुस्न सरदार क्या सिंगार, थिया गुलज़ार गुलज़ारा, हुजा हुबकार ख़ुशबूदार, थिया ख़रीदार सिक वारा। सो हज़रत अंबा जे नाले सां दाता जन जी दरबार आहे, जंहिंमें कामिल वली दाता फैदरिया जन उते आरामी आहिनि, ऐं उन खां अज़ीम शाइर दाता विलाय साईं जन आहिनि, दाता भगन साईं जन आहिनि। काफ़ी उन दरगाह जा जेके सिजादत नशीन बि थी गुज़रिया आहिनि, उन्हनि में शाइर बि आहिनि त कामिल वली बि आहिनि। उते साल में 5 उर्स मुबारक थींदा आहिनि, ऐं ज़िले शिकारपुर सिंध पाकिस्तान में दाता जन जी दरबार आहे। हाणे असां वटि छा आहे त सूफ़ी जा ॿ टे क़िस्म रहिया आहिनि। हिकिड़ो त इहो त भई उहे ख़ानकाऊं वसाए, पंहिंजा उहे मैखाना वसाए, उते जेको सो वेठा आहिनि, पोइ उते फ़ुकर जेको सो गॾु थियो आहे, पोइ फ़ुकरा गॾु थियो आहे, वरी उहो फ़ुकरा ॻाए पियो फ़ुकरा। पर उहे जेके ख़ासि जेके सिजादा नशीन आहिनि, उहे राग रूप कोन था कनि। असां वटि तमामु थोरा अहिड़ा फ़ुकरा हुआ जेके यकतारा खणी ॻोठनि में निकिता आहे, हुननि पंहिंजे तसवुफ़ जे इन पैगाम खे, मोहबत जे पैगाम खे ॻोठनि ताईं पहुचायो। त छा तव्हां इन सिलसिले में जेको सो ख़ुदि पाण अमली किरदारु करे ॻायो था, या तव्हांजी फ़ुकरा ॻाए थी, तव्हां उते वेठा आहियो पंहिंजे मैखाने ते? असां पाण दाता जे इन मस्तीअ मां, छो त असमा मेराज आशिकीन, हे जेका समा आहे आशिकनि जो मेराज, असांजे दाता चयो आहे त फ़िराक में फिरां थो फिरदार जे नमूने, दर दर कयां गदाई पेनार जे नमूने, शर्तियूं हलो सफ़र में, ॻोल्हियूं पिनी घर घर में, मन को अचे नज़र में मंठार जे नमूने। असांजे रूप फ़क़ीरी अख़्तियार करे पाण ॻाईंदा आहियूं, महबूब खे असां ॻोल्हींदा आहियूं, पंहिंजे मन खे सुकून मिलंदो आहे। ऐं इहो कमु नथा कयूं त असां पाण खे अणपूरो फ़क़ीर महसूसु था कयूं। जो समा न आहे त फ़क़ीरी न आहे। वाह साईं वाह, मतिलबु त तव्हां पाण बॻाईंदा आहियो पंहिंजे सुंग सां गॾु। बिल्कुलु, इहो असांजी दरगाह जी हिकिड़ी समा आहे, जेको असां मैसेज इन रूप में असांजी मैसेज आहे। जो इहो कमु न कंदासीं त असां मैसेज, वॾा असांजा शाइर हुया, काफ़ी दाता जन जी ॿोलियूं मवाद आहिनि, त असां मैसेज कहिड़े रूप में ॾींदासीं? ईअं त समा खां सवाइ त को उलमा बि सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो सघे, दीवारनि ते भितियुनि ते बि लिखियल आहिनि, पर जंहिं महिल साज़ सुरूद खुलनि था त हे मन पाणे मस्तु थो थिए। हो जेको मौलवियुनि खां या दीवारनि भितियुनि ते ॻाल्हियूं एतिरो हुनखे मतूज आहे, तवजो नथियूं कराइनि, जेतिरो फ़क़ीर जे सुरूर साज़ में थो थिए। असां इन रूप में मैसेज ॾींदा आहियूं, ऐं इहो कमु नथा कयूं त असां अणपूरा फ़क़ीर था महसूसु थियूं। वाह साईं वाह, माना पोइ त इहा वॾी ॻाल्हि थी वई। अॼु सॼी दुनिया जा जेके माण्हू हिते तव्हांखे ॿुधनि पिया, उन्हनि जे लाइ बि इहा नई शइ आहे त तव्हां वाहिद माना हिकिड़े पीराणी गादी चइजे, या फ़क़ीराणी जेका फ़क़ीराणी जेका गादी आहे, उन में तव्हांजे वॾनि बि जेको सो उन राग सुरूद सां महफ़िल रखी, ऐं जेको फ़ुकर रखियो, फ़ुकरा खे संभालियो, ऐं तव्हां पाण बि जेको सो सुंग जी हालत में सॼे सिंध में हलो था, ऐं उन सां गॾु ख़ुदि ॻायो था, त सॼी दुनिया जा हींअर सिंध जा आशिक़ तव्हांखे ॿुधनि पिया, त तव्हां उन्हनि खे कुझु जेको सो ॿुधायो पंहिंजे ॾात जा साज़ में, साज़ खोलियो ऐं कुझु ॿुधायो। फ़क़ीर साईं, कंहिंजा ॿोल था ॿुधायो पहिरीं? असांजे हादी रहबर शहनशाह दाता भगन लाल जन जी काफ़िया, दाता जन जी दरगाह जा सिजादत नशीन या साईं जन हिन ध्यान मां मौजूद आहिनि, पर ज़ाहिर जो पर्दो थियल अथनि। दाता भगन लाल जी काफ़िया, दाता फैदरिया जी दरगाह जा ई सरकार जन, उतां जा ई ख़ुशबू आहे।
जे आईना बगन साईं चए सदा पसन पिरीअ खे मोहम्मद परदे पोश खे बिपिल में परमेश्वर तबवर में आकी बियो निवड़त कयो थान मुंहिंजी कंडो कंहिं कयो इस्लाम हो अलाह जो कुफर कंहिं कयो मरी ऐं मदर में आरोशन हिकु तॾियो रोए लकीअ पियो खलल अचे हिन खल्क में रुख काबो मुने वरो माहो आहे रुख काबो मुने वरो माहो आहे इहा सूरत आहे अल्लाह आहे इहा सूरत आहे अल्लाह आहे काबो मुने वरो माहो आहे रुख काबो मुने वरो माहो आहे इहा सूरत आहे अल्लाह आहे इहा सूरत आहे अल्लाह आहे रुख काबो मुने वरो माहो अदम खां अॻे विया मज़हबन मुल्क में आहिनि माण्हू मुझाया शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया किन वञी निवड़ी निमाज़ा पढ़ियूं किन मंदर वसाया ओ न आया सजल अकुल वारा इश्क जे मुझारो मज़हब सारो मुझारो
सुञाण तॾहिं दर्शन पसे दिल भर जो
साईं कंहिंजा ॿोलो आहे? दाता साईं जंहिंजो तालिब आहे हलीम साईं, उन्हनि जे फ़क़ीरनि जी ॿोलियूं ॾिसो त कहिड़ियूं आहिनि। हलीम साईं जंहिंजो इस्म खयोंसीं, दाता शाह विलायत जंहिंजो तालिब, दाता जंहिंजा तालिब जेके ॿुधायासीं दास्तान आहिनि, उन्हनि मां इहे ई फ़ुक़रा ख़ुशबू आहिनि, उहे दाता जंहिंजा तालिब आहिनि, उन्हनि जी काफ़ी हुई। वाह साईं वाह। फ़क़ीर साईं हाणे कंहिंजो कलाम था ॿुधायो? दाता शाह विलायत सरकार जो पंहिंजो दाता जो ख़ुदि शाह विलायत दरगाह दाता सुख चैन नावे वत कीवे वत सेजत शोभा शाह विलायत तेरे कीते मैं बैठी नित नित रोमा
फ़क़ीर साईं तव्हांजा लख कुर्ब लख महिरबानियूं जो तव्हां सॼी दुनिया जे सिंधियुनि खे हीअ तसव्वुफ़ जो फ़क़ीरनि जो पैगाम ॾिनो ऐं मूंखे उमेदु आहे त सॼी सिंध खे ऐं सॼी दुनिया खे इन पैगाम जी ज़रूरत आहे तव्हां इन खे फहिलाइण में वधि जेको कोशिशूं कंदासीं। असां त महबूब साईं जेका बि अदना कोशिशि आहे तव्हांजे साम्हूं ई जेको गुफ़्तो उहो ॿुधायोसीं, पर अॼु असां जेके तसव्वुफ़ सां वास्तो रखनि था या अदीब आहिनि या दानिश्वर आहिनि या मुफ़क्किर आहिनि या जेके बि इन पहलुनि सां मोहबत रखनि था उन्हनि खे असां ख़ुदारा इहा मैसेज था ॾियूं त इन आवाज़ में हिकु आवाज़ु थियो, महमूं वारो तरीक़ो छॾियो, अदीब तॾहिं आहिनि, फ़क़्र बि उहो आहे, हर ॻाल्हि उहा आहे, सभु कुझु अदीब बि तॾहिं आहे जॾहिं उन जी अदब आहे त अदीब आहे, अदब जो किरदारु अदा कनि, जेके साफ़ बि आहिनि उहे बि इन ते पहलूअ ते ॾियनि, अॼु ॿियनि ख़ुशामियुनि ते मिनिस्टरनि जे वज़ीरनि जे कढ चकरनि में न पवनि, जेको तसव्वुफ़ जो पैगाम आहे, इंसानु क़तल थिए थो पियो, उन ते जेतिरी मज़मत कजे घटि आहे, छो त उनखे मालिक पाण पंहिंजे हथनि सां हिनखे इंसान खे ठाहियो आहे, अलाह जो काबू आहे, हिनजी असांखे तज़ीम करणु अदब असांजे ते फ़र्ज़ु आहे। सभिनी खे असां इहा मैसेज था ॾियूं त ख़ुदारा हिकु आवाज़ थी करे इंसान जी ख़िदमत कयूं ऐं छाजा वीचार छाजा वहम, सिर्फ़ु तूं ई मालिक जी पचार जी ज़रूरत आहे, असांजी इहा मैसेज आहे। ऐं असांजो आवाज़ु ख़ुशकिस्मत जो फ़ुक़रा जो को आवाज़ु को फ़क़ीरी रूप में आयो आहे बि असां जेको असांजी रिकॉर्डिंग करे थो हिनखे बि मालिक ई मोकिलियो आहे। ईअं कई एतिरा ॿिया पैदा थियनि त इनशा अमन जो सिजु ज़रूरु उभरंदो। महिरबानी साईं, महिरबानी। मोदी सामीन इन सां गॾु ई पंहिंजे मेज़बान मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु यार ज़िंदा सोबत बाक़ी। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।